शिकारपुर में भुट्टा इतिहाद के सूबाई सदर इरशाद नबी भुट्टो की अगवाणी में भुट्टा बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिकारपुर प्रेस क्लब आॾो बाअसर ऐं बिट बणियल फौजदारी पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे हिकिड़े जेको आहे सो मासूम नंढड़े ॿार सां पठान क़ौम जे राजा नामी शख़्स ज़्यादती करे असांजे नंढड़े मासूम ॿार खे सिंध ते वठी वञी करे जेको आहे सो तशदद कयो ऐं तशदद खां बाद ज़ना करे उनखे जेको आहे सो मारे करे उन वाह में लोड़े छॾियो आहे। पुलिस ते वियासीं जेको तो एफ आई आर कटाइण जे बावजूदि असां तहसीद कयो वियो, असांखे इंसाफ़ न मिलियो वियो। असां इन जे करे प्रेस कॉलोनी वटि आया आहियूं, जेको इहो ई असांजो बयानु आहे एहतिजाज करण लाइ। अदा ही पंहिंजो वाक़ियो आहे 17 तारीख़ जो, जेके असांजो बच्चो अता लाइ उन सां जिनसी ॾाढाई थी वई आहे, चंद जवाबदार ॾाढाई कई आहे। उन में जेको आहे असांजी साया पुलिस जेकी आहे असां सां वॾी ज़्यादती कई आहे, असांजे माण्हुनि खे उन्हनि कुटियो आहे, मारियो आहे ऐं लाकअप कयो आहे। इवन एतिरे ताईं जो उन खां 4000 वठी करे पंहिंजे थाणे जो उन्हनि मोटर हणायो आहे। हाणे हेॾी सारी ज़्यादती आहे। हाणे पंहिंजो मर्डर बि उनजो थियल हुजे, बच्चो बि उनजो मुअल हुजे ऐं जेको आहे वरी पैसा बि उनखां वरिता आहिनि, मार तशदद बि उनखे कयो वञे। मुज़ाहिरो कंदड़नि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त हिननि जे बेगुनाह क़त्ल कयल नीगर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे हिननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अता मोहम्मद सां गॾु हकीम जतोई, जैकब न्यूज़, शिकारपुर।